इलाही समझायो तो मास समझे ही नथी। छा यो इन्हें कमदार अब धमकी ॾिनी आहे। छा जी? धमकी ॾिनी अथई त सरदार सनम खे नुक़सान न पहुचाए। जेको कंदो सो ॿुधाईंदो आहे त मां हीअं कयां थो। हू ॾाठा आहिनि ॾाठा, हुननि खे कहिड़ो डपु। ॾाढी मुंहिंजे रब जी ज़ात आहे, बाक़ी जेको मुक़दर। बसि सनम अचे त चवांसि। छा चवंदेसि? त बसि शहर लॾे हलो। दुश्मन त हर हंधि ॻोल्हे लही सघे थो। घटि में घटि शहर में कुझु महफ़ूज़ त हूंदासीं न। तूं हेकर फोन त करेसि, छो न आई आहे? कईमांसि फोन, नंबर कोन लॻो। शायदि सनम किथे ने कमज़ार जो को छाड़तो न हुजे। तूं एहतियात सां ॾिसी करे पोइ दर खुलजा। ॾिसां थो सब्र कर। शाबाश चेला असांजे हिते साफ़ सुकी विया ठर ठस थी पोइ हलिया परेशान थी विया हो। बाबा कान थी खपे असांखे नौकिरी, छॾे हा नौकिरी महिरबानी करण सां। उहो सोमी घोड़े जेको कन छॾे तिलजा ॾे माड़े खे तिलजा ॾे। तूं इहा नौकिरी छॾ सनम। छो अम्मा असां उल्कनि जे ओड़ाह में ऐं तूं नौकिरीअ जी धुन में। माणे सही थी चवई। परेशान न थियो बाबा। दुश्मन जी धमकियूं ॿुधी पोइ परेशान न थी भॼाए छॾी। धमकियूं? फिज़ा हिन गुल जी पनखियुनि जी आहे प्यार आहे असांजो। जी हिन गुल जी खुशबू महसूस करे सघिजे थी न, ती असांजो प्यार ऐं उनजी खुशबू सिर्फ़ु असां ई महसूस करे सघूं। हिन गुल जी आहे पवित्र आहे प्यार असांजो, बिल्कुलु पाक शफ़ाफ़। नौरोज़ चओ फिज़ा। हिन गुल जो पंखड़ियूं विकिरी बि सघनि थियूं, जेकॾहिं विकिरी वञनि त असीं बि विकिरी वेंदासीं। ख़ुदा न करे फिज़ा, असांजो प्यार बिल्कुलु पाक आहे। जी ही पंखड़ियूं टुटण खां पोइ बि पंखड़ियूं ई सॾाईंदियूं, सो बि सुकनि। हीअं न सोच फिज़ा, टुटल पंखड़ियुनि में बि ग़लाज़त न आहे हूंदी। बिल्कुलु ईअं ई असांजो प्यार आहे। जेकॾहिं विछड़ी बि वियासीं न त बि हिकु रहंदासीं। कंहिं चयो विछड़ी? तूं साथ हिकु आहियूं। फिज़ा छा थियो अम्मा? तुंहिंजी तकलीफ़ मुंहिंजे दिलि में वढ थी ॾे। ईअं न कर फिज़ा। अम्मा मूं ते फ़ैसिलो न मार, मां मरी वेंदसि। फिज़ा मूंखे लॻे थो त तूं धोबड़ ना वधी रही आहीं। धोबड़? हा, अलाए छो विस विसा वकोड़े विया आहिनि। मूं अॻे बि चयो ऐं हाणे बि चवां थी त नौरोज़ खे विसारे छॾ। हवेलीअ में वञी साह खाइण खां बि सिकंदी आहे। नौरोज़ अहिड़ो न आहे अम्मा। नांग जा बच्चा नांग ई थींदा आहिनि। अम्मा नौरोज़ अहिड़ो न आहे। मूंखे वहम थी पियो आहे त तूं हिकु अहिड़ो क़दम खणी रही आहीं जेको हिकु ग़लती न पर वॾो ग़लतान आहे।
जेको तोखे ऐं मूंखे पछता अची समुंड में उछलाए छॾींदो। हिन जे लाइ जेको मां चवां थी हुन ॻाल्हि खे मई शाहिद सां शादी करे छॾ। छा ते सुबुह साण घर मथे ते खयो थी? हाथी चई रोब न कर यूसुफ, ग़लति कोन चयो। मथो न खा, चांहि खणी आ। अची चाची सुणी न त हुनखे चओ मां घर जे कमकार में मसरूफ़ आहियां, वांद काई न आहे। कहिड़ो कहिड़ो कमकार आहे जो चांहि बि नथी ॾेई सघी? माणे मुंहिंजा ज़ेवर गुम कया आहिनि, मां उन्हनि जी ॻोल्हा में आहियां, वांदी न आहियां। वांदी थियां त चांहि ठाहे ॾियां थी। अबा ओ पुट यूसुफ, चओ आहे पुट यूसुफ काॾे थो वञी? तोखे ख़बर न आहे त मां राति जो काॾे वेंदो आहियां? पाणीअ ढुक त पिया, ॾाढी उञ लॻी आहे अबा। मां वांदो आहियां, तोखे पाणी ॾियां? सुम्ही पई अथई, उथार न हिनखे। निंड पई आहे, हुनखे कीअं उथारियूं? तूं पाणी पीआरींदी त रही कोन वेंदे पुट। उहो बा शहर में सार संभाल वारियूं अस्पतालूं आहिनि, उते पोड़नि जो ऐं पोड़नि जो ख्यालु कंदा आहिनि। उथी उथी त मां तोखे छॾे अचां? अबा पाणी ढुक लाइ मूंसां तूं ईअं पियो ॻाल्हाए, पंहिंजे अबे सां ईअं पियो ॻाल्हाए? मां वांदो न आहियां वांदो मां तोखे पाणी पियारियां। अमां खे चओ त हीअ पियारई, पी थी पियो आहे, न त कराया बिना तो लजे डांस। जेड़ी करनी तेड़ी भरनी। अबे जी नाफरमानी जी सजा मिली आहे मूंखे। अबा मां क़बर ते अची तोखां माफ़ियूं वठंदुसि। नूरी, ओ नूरी, जी अचो थी, छा तंग मचायो थी? समूरी चाय बाजी भई तुंहिंजे चक्करनि में। ठीकु आहे भला, पाणी ढुक ॾे। पाणो थी पी, मां वांदी न आहियां। नूरी छा थी वियो तोखे? कुझु बि न, पर तोखे अलाए छा थियो? नाफरमान न थी नूरी, न त तलाक ॾींदोसांइ। भले निकाह वक़्तु जेकी कोर्ट में 10 लिख लिखराया हुयई उहे बि ॾिजां पोइ गॾु, सही आहे? भाउ के मां मुंहिंजी दिलि जी हक़ीक़त इहा ई आहे। नवाज़ वधीक परेशान न थी। भाउ मां पाण लाइ परेशान किथे आहियां? मां त सिर्फ़ु मेहर लाइ पंहिंजे सिर तां सांगो लाहे छॾियो। पर मां त चवंदुमि को ॿियो रस्तो वठिजे जंहिंसां जान बि बची पए ऐं मुहबत बि मिली वञे। हाकिम भाउ, इन वरी कीअं थींदो? पहिरीं राय इहा आहे त कोर्ट जो सहारो वठिजे। हाकिम भाउ, तोखे त सभु ख़बर आहे त सरफराज़ ख़ान जी कोर्टनि खां मथे पहुच आहे। यार कानून खां मथां कोई न आहे नवाज़। पर यार सरफराज़ ख़ान वॾो ज़ालिम इंसान आहे। ख़ैर तूं हाणे हिनखे छॾ, अचु त पहिरियों मानी खां। मां साथ काॾे पियो वञे? मां साथ वञा पियो लाहौतला मकान। बस हाणे मां लाहौती सटाईंदुसि पंहिंजो पाण। न न मां साथ ओॾी वरी केॾां थो वञे? तूं मूंसां गॾु हल न, अच।
तो साचा पक्का हा हा पक खैर त आहे मासाद यूसुफ वेचारे के शहर वठी वञे न अस्पताल में। मासाद तोखे त ख़बर आहे मुंहिंजे खीसे में टको बि कोन्हे त पोइ किथां वठी ईंदुसि अस्पताल। ऐं पैसा आहिनि मूं सरदार खां वरिता आहिनि, ॾिना अथसि। तोखे ॾिनई? हा हा ॾिना अथसि। वॾी लया मासाद जी। ऐं वार सगे किथां टको ई कोन थो मिले। अरे है वॾी तुंहिंजी पोख पोखियल आहे, सो साईं हाणे तोखे बि पैसा मिलनि। पोख मासाद बाग पोखियलनि बाग, पर माण्हुनि में को लिहाज़ ई कोन्हे त मां छा कयां। ऐं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे वधीक फटाका न पाड़। अजायो माण्हू न पाण जो पाण ते किला। हल यूसुफ खे अस्पताल वठी वञ। पर मासाद हो ॾिसो हो बंदूक केरु पियो खयूं अचे। हा अचो जल्दी। गमदार जी बाबा साईं। जेकर पंहिंजो न कंहिं पंहिंजे खे मारणु चाहे त पोइ उनखे छा कजे? बाबा साईं उनखे पकड़े कननि में कीड़ा विझजनि, ये किनो थी मरे। उनखे गोली न हणजे। बाबा साईं गोली ज़ाया ई न कजे, गोली महांगी आहे बाबा साईं, महांगी। बदे उछलाइजे सोड़ा में त बुढ़ी करक थी वञे, न उनजो दाद थींदो न फरियाद। हा बाबा साईं इहा त भली ॻाल्हि आहे, पर इहो त ॿुधायो आहे केरु? ॿुधायो त कया ज़माने तक पुॼाणे मोला। पोइ वो तोखे नथो सुठे? न बाबा साईं मूंखे त कोन थो सुठे, जेकर सुठे आहे न कया ज़माने तक पुॼाणे मोला। अरे वाई पताल छो थी वयूं अथई? न को सरकार, मूंखे त ॻाल्हि तव्हांजी सम्झ में कोन थी अचे। मां त चवां थो बाबा साईं हिन में डॉक्टर ॾे हलो, पोइ त हाल अहिवाल कयो। अरे डॉक्टर जी ज़रूरत ई कोन्हे। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे कम में हाणे देरि थियणु न घुरिजे। बाबा साईं अञा को कमु रहियल आहे छा? 2 कम रहियल आहिनि, 2 कम? हिकिड़ो कमु त तोखे करिणो ऐं ॿियो कमु मां पाण कंदुसि, पाण। बाबा साईं जेको मूंखे कमु कयो आहे न, हुकुम कयो। असुल कया सवन धको पुॼाणे मोला। नवाज़ हाणे सम्झम बाबा साईं, हाणे सम्झम। बाबा साईं माण्हू पीछे में अथसि त वठ नथो ॾे, जीअं ई वठ ॾिनई न सुरकंदो मां सवन धको पुॼाणे मोला। कमदार हिन कम में देरि थियणु न घुरिजे, किथे ईअं न थिए जो तूं पाण चटणी थी वञी पाण। न बाबा साईं देरि न थी, हुकुम तव्हांजो, हुकुम थियो कमु सम्झो। का न सम्झंदी तुंहिंजी आधी उमूमल खातूं पंहिंजी वेठी थी हलाए। जाइ बि कोन सम्झंदी, सख़्ती करणी पवंदी। सख़्ती? हा, नाराज़गीअ में चइबोसि त पेर ते अची वेंदी। सही थी चईं, ईअं ई करिणो पवंदो साईं। अॼु ॾींहं ताईं हुन हलाई त पंहिंजी कान्हे, पर पोइ बि हिदायत ज़रूरु करणी पवंदी। कुझु त कयो अथसि न, तॾहिं त हिन रईस न्यापू कयो आहे। न्यापू कयो तोखे? फसुल खां वापसि थियुसि पिए न, रईस जे नौकर चयो, और नौकिरी कंहिंखे थी वठी ॾे। हुनजे हथ में नौकिरी आहे छा? तव्हांखे ख़बर आहे? कुझु त आहे। अचे त रोकियऊंसि। को पवंदो साईं, न त वरी आज़ारा में जी रहासीं, सुक बिलो काठ में। रईस जे नौकर छा चयो? धमकी ॾिनई, वरी छा चवंदो? धमकी? ख़बर अथई छा चयईंसि? चयईंसि त नौकिरी हरगिज़ न वठी ॾेसि, न त संदसि हयाती ख़तरे में पइजी वेंदी, सम्झी? त पोइ हाणे छा थींदो? बसि रोकींदासीं, ॿियो वरी छा कंदासीं? जेका नेकी आहे न, नेकी माण्हू ॻिचीअ में न विझे न, सभ खां बहितर आहे।
तव्हांजी सरफराज़ ख़ान सां काण बाणत आहे छा? मैडम का बि न। तव्हांजो लहजो त ॿुधाए थो त। मुंहिंजे लहजे खे छा आहे मैडम? ख़ैर घबराए न। मैडम घबराईंदो छा लाइ? मुंहिंजो अर्ज़ु आहे, अॻियो त वाह न त माशाअल्लाह। पर मैडम तव्हांखे कुझु चई छा? हाँ फ़ोन कयईं पर मां खेसि लिफ्ट न कराई। ओए कार जी चोरी जी ॻाल्हि कयईं ऐं रोकियईं। छा मैडम नौकिरी ॾियण खां? हाँ पर मां हुनजे दॿा में न ईंदसि। मैडम रिज़्क़ त मुंहिंजे रब जे हथ में आहे। पर मूं SSP साहब खे चई छॾियो आहे, कमु थियो त तोखे अॼु ख़ुदि चवंदसि। ऐं SSP साहब खे मूं ख़ुदि चयो आहे। छा चयो आहे SSP साहब? तुंहिंजी गिरफ़्तारीअ जो त मूं लाइ मसइलो थी वेंदो। अरे आख़िर तव्हां सम्झो छो न था? बाढ़ में मरंदो, मुख में माराईंदो, सुकनि था कनि साह बि साराईंदो तव्हां। कमदार सही त चई थो। मुराद तूं सम्झाइसि, न त न वाइदो जूं वाछूं ई वेकिरियूं करे छॾींदोसांइ, हक़ु ई हिकु हणंदो असांसी। पर कमदार सरदार खे पतो कीअं पियो त इहो कमु असां कयो? भितियुनि खे कन ॿुधा त आहिनि पर ॾिठा अॼु आहिनि। ईअं बि मुमकिन आहे? इहे बि मुमकिन आहे। कया वन धक पोइ मौला थो ॼाणे। जी आहे त पोइ तरा निकिरी वेंदा कमदार। तरा थो चई? अरे अलाह निकिरी ईंदव, अलाह निकिरी ईंदव। इन जे करे चवां थो देरि न कयो, इन नवाज़ जो फिलो कयो। जे राज़ी न थियो त पोइ सची कबी कमदार। सची? इहो ई त असांखे कमदार चयो, भली त सदा कर तूं बि सड़। चई त ॾिसो, हा चई त ॾिसो, कयाव त वन धक। अम्मा ख़ौफ़ ॾिनो आहे। छाजो ख़ौफ़? ते हवेली वेंदी आहे, गुम थी वेंदी आहे। छो? हवेली को भूत खानो आहे, का गार आहे जो उते वेंदी आहे गुम थी वेंदी आहे? मुमकिन भी आहे, हवेली हुन कार खां घटि न आहिनि। फिज़ा इहो तासुर के हद ताईं सही थी सघे थो, पर हक़ीक़त ईअं न आहे। अॼुकल्ह त हवेली जूं छोकिरियूं पढ़ी लिखी करे एवारनि ताईं पहुतियूं आहिनि। भली हुजे, आऊं हवेली कोन हलंदसि। अची वंगल आहे, पर आंटी खे एॾो ख़ौफ़ छो आहे? मां छा ॼाणां, कोई त रीज़न हूंदो न। जेकॾहिं रीज़न आहे त पुछी। हर भेरे नटाई थी वञे। छो नथी ॿुधाए? तूं सवालनि जवाबनि खे छॾ, पंहिंजी ॻाल्हि कर। मां त चवां पियो न त शहर वारे बंगले में रहंदासीं, पर कॾहिं कॾहिं त हवेली हलंदासीं न। हा कॾहिं कॾहिं में हर्ज न आहे। हा फिज़ा, जेकॾहिं असां सां आंटी रहंदी न तॾहिं बि को ऐब न आहे। संदसि मर्ज़ी आहे, लाल हुनखे राज़ी त कयूं। छा लाइ? मुंहिंजो ॿिए हंधि रिश्तो थी करे। छा? नाहे ज़रूरत। मरहूमा भेण जो अगरि पुटु न हुजे हा न त अॼु जेल पियो काटई। हा पुछी थो, अॼु ॾींहं ताईं जेके करतूत कया अथई छा विसरिया हूंदा मूंखां? हिन लाइ माफ़ी थो घुरां मासी। इन अज़ाबनि जी ऐं कलूरनि जी माफ़ी तलाफ़ी नाहे थींदी शायदि मासी, पर जेका तलाफ़ी हुजे सा क़बूल आहे। का बि तलाफ़ी नाहे, मूं रिश्तो ॻोल्हे छॾियो आहे। फिज़ा है? हा सो त नौरोज़ ईंदो न, नौरोज़ चयो बि न त इनकार करे छॾींदसि। करण बि घुरिजे। तूं पंहिंजे खे छॾे पराए जे हवाले कीअं कंदी फिज़ा खे? ख़ुशि फहमीअ में न रहो शायदि। मतलब त को टियों घर ताड़ियो अथई। कहिड़ो अथसि जे? इनकम टैक्स में असिस्टेंट कमिश्नर जा बात ते ईअं न? ये सम्झ त पोइ ठीकु आहे। अॼु मां हुननि सां मिली रोकियां थो। ॾिसां त कीअं था अचनि फिज़ा जे रिश्ते जे लाइ।
मासड़ जेकॾहिं न गोॾे जी ढकणी तब्दील थी त सॼी उमिरि बैसाखीअ जो सहारो वठिणो पवंदो। बाबा ख़ैर गुर डॉक्टरनि उमेद ॾेखारी आहे। मासड़ उमेद ॾेखारियईं त सही, पर घटि। इहो सभु ना उमेद न थी, अञा उमेदुनि जो सिज लथो न आहे। मासड़ मूंखे बददुआऊं खाई वयूं आहिनि। कंहिंजूं बददुआ? मासड़ अबे ऐं अम्मा जूं। ॾिस यूसुफ, लाहौती फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुध। ॿुधाए मासड़। ॾिस यूसुफ, माउ ऐं पीउ बददुआ कॾहिं ॾेई नथा सघनि। न पिए ॾियनि, पर दिलि जे कंहिं कुंड मां आह निकिरंदी आहे मासड़, जेका माण्हूअ खे साड़े छॾींदी आहे। इहो आहे, पर तूं गणती न कर। बसि नूरीअ जी गैपी बंदि कर ऐं खे सम्झाए। इन जे करे ई त मां अंधो थी वियुसि। प्यार जो परणो बि को कामयाबु आहे, न त ज़िंदगी आज़ाब आहे। ख़बर आहे त भाऊ वरियाम तोखे रोकियो हो। मासड़ रोकण त खॾ में पए, पर मां खेनि ॾुख न ॾिया, हथ में रहां। मासड़ हाणे त मां हथ थोड़ा। यूसुफ, वारस जी वाई आहे त छल, कॾहिं तोखे कोसो वाव न लॻी। मासड़ ही कोसो वाह त मूंखे लॻो आहे न मां मिटी थी वञा हा, पर अबे अम्मा जी बेअदबी जो अज़ालो मां कॾहिं बि न करे सघंदुसि। औलाद जे करे न अॻ में सोचे त शायदि पछताइणो न पवेसि। बेशक अहिड़ा नतीजा बि माण्हू न ॾिसे जेके मां थो ॾिसां। मासड़ हितां तेरिया अबे जी क़बर ते हलंदुसि। छा क़बर ते? उन खां माफ़ियूं घुरंदुसि। शलाला मूंखे माफ़ करे। ठीकु आहे, हाणे हलण जी कर। तोखे त ख़बर आहे देरि थी वई त पोइ सवारी जो वॾो मसइलो आहे। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, तूं पर माण्हुनि खे नौकरियुनि ॾियण जो को ठीकु खयो आहे? पर पंहिंजी नौकरी त पकी कर त पाणीअ में न पइजी वञे। बाबा साईं, न चओ मूंखे बाबा साईं, बाबा साईं। बाबा मूं तव्हांखे कॾहिं ईअं कावड़ में नाहे ॾिठो। बाबा मां तुंहिंजे लाइ पिथो बरां, तुंहिंजे लाइ। ख़ैर सलाह में भले तूं सदा माण्हुनि खे नौकरियूं ॾे, ग़रीबनि जी भली मदद कर, जीअं वणे तीअं कर, पर जोखम में पंहिंजो पाण खे न विझो। नौकरी कर, नौकरी। बाबा मुंहिंजी नौकरी खे लोॾो नाहे। मूं छा तूं? बाबा जेके इहे सरदार आहिनि न, सरदार, ये तूफान आहिनि बाबा, तूफान। ये तुम्हारा IG, ये तुम्हारा DIG, ये सूबेदार सड़ा, इन्हनि खे बि लोॾे छॾींदा अथई, लोॾे। बाबा साईं, जे कॾहिं उहे तूफ़ान आहिनि न त मूंखे बि खीर थर सम्झो। कुझु बि न थींदो मूंखे। तव्हां हरू भरू परेशान न थियो। नहीं तूं खीर थर, जेकॾहिं आहीं बि न त हे रईस, हे सरदार चप्पलनि खे बि किराए विझंदा आहिनि, चप्पलनि खे। मूं हैसियत जी ॻाल्हि न कई आहे बाबा। मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, इन जे करे त मज़बूत आहिनि। ॾिस बाबा, बाबा ॾिस, तूं आहीं मुंहिंजी न्याणी, इन करे मां ॾाढो परेशान। जेकर मुंहिंजो पुटु हुजे हा न त तोखे कुझु बि कोन चवां। इन करे त हू मर्द हुजे हा ऐं मां औरत आहियां, इहे न बाबा। न सम्झ, तुम्हारे दिमाग़ में मूं वारी ॻाल्हि न वेठी। बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, इहे जेकी माण्हू आहिनि
ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं मेरो कख बि ज़मीन ते छिलनि न त अलाए छा जो छा थी वेंदो आहे। छाते तो संडोड़नी वठ चाय पी। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हेॾी सारी तो उमिरि आंदी आहे, हिनखे सम्झाए त न्याणियुनि वारा ज़मीन ते रिढ़ी हलंदा आहिनि। बाबा मास्तरी हुई तॾहिं न्याणी न हुयसि, तॾहिं त गरजी सरदार खे 16 सूरियूं ॿुधाई ऐं हाणे ड्रुजी थो। न गरजियो आहियां, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हिम्मत भॼी कान हारी अथमि। हाणे हिम्मत ऐं हौसलो हारे वेठो आहीं। कोन हारियो अथमि हौसलो, हौसलो तूं हारिया, पर सनम जो टकर हुन सां ठहे कोन थो। बाबा जे मां नौकरी कंदसि त इज़त ई नफ़्स सां कंदसि, बाक़ी मां ग़ुलामी न कंदसि। बाबा चवीं त मां हिन नौकरी तां रिज़ाइन ॾेई छॾियां। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।